بسم اللہ الرحمن الرحیم پرت کرائم پند کی چینل سے شاعر ادیب موقع غلام رضا میمن کی طرف سے السلام علیکم۔ حق موجود جیے لطیف کی بولی۔ میں خادم ساری خلق کا، گولی اور غلام رضا خاص نام میں ساجد ساری صورت کا۔ میرا موضوع ہے فطرتی بولی۔ خالق اکبر قرآن مجید کی سورہ واحدہ آیت نمبر 27 میں فرما رہا ہے کہ اے محمد، کائنات کے لوگوں کو آدم کے دو بیٹوں یعنی حابیل اور قابیل کا قصہ سناؤ۔ جب انہوں نے میرے ہاں نیاز بانٹی تو میں نے حابیل کا نیاز قبول کیا اور قابیل کا نہیں، تو وہ حسد کے مارے اپنے بھائی کو کہنے لگا کہ میں تجھے قتل کروں گا۔ تو حابیل نے کہا کہ بھائی تو مجھے قتل کر، میں تیرے آگے ہاتھ نہ بڑھاؤں گا۔ تو مجھے قتل کر، تیرا وبال بھی تیرے اوپر اور میرا وبال تیرے اوپر، تو خاصا جین بھی بن جائے۔ یہ میں نہیں، قرآن حکیم کہہ رہا ہے کہ کم بخت نے اپنے بھائی کو آ کر قتل کر دیا اور اس کو کاندھے پہ اٹھائے پھرتا رہا۔ آپ کو بتاتا چلوں کہ خالق اکبر فرما رہا ہے کہ میں نے 7 چیزیں ایسی بنائی ہیں جو جاندار ہیں لیکن ان کا ماں باپ نہیں ہے۔ پہلا ابلیس، دوسرا آدم، تیسرا ہوا، چوتھا کوا، پانچواں حضرت ابراہیم علیہ السلام کا دمبا، چھٹا حضرت صالح علیہ السلام کی اونٹنی، اور ساتواں حضرت موسیٰ علیہ السلام کا ہاسا۔ اللہ سے قرآن مجید میں فرما رہا ہے کہ میں نے اس کے پاس کوے کو پیغمبر بنا کے بھیجا جس نے قابیل کو کہا کہ ایک کم بخت، تو نے اپنے بھائی کو قتل کر کے اپنے اوپر بڑا ظلم کیا ہے، تو خاصا جہنم میں ہے۔ اب دیکھ، جیسے میں اپنے بھائی کو دفن کرتا ہوں، تو بھی اپنے بھائی کو ایسے دفن کر۔ اللہ پاک قرآن مجید میں کہہ رہا ہے کہ کوے نے اپنے چونچ اور پاؤں کھدا کھود کر اس میں مرے ہوئے کوے کو دفن کیا اور کہا کہ تو بھی اپنے بھائی کو ایسے دفن کر۔ اس وقت قابیل کہنے لگا کہ یہ کوا بھی مجھ سے سیانا ہے۔ پھر قابیل نے حابیل کو دفن کیا۔ یہ قتل مصر میں ہوا تھا جہاں کوے کو بھیجا گیا۔ اس کوے کو جب بھی پتھر مارو یا ہاتھ کا اشارہ کرو، وہ اڑتے ہی اپنا تعارف کراتا ہے، کہتا ہے کہ آؤ کہاں۔ جب بھی اڑتا ہے وہ یہی کہتا ہے کہ آؤ کہاں، آؤ کہاں، یعنی وہ اپنا تعارف کراتا ہے کہ میں کوا ہوں، جبکہ یہ مصر میں آیا تھا۔ اب کوا بحر عرب میں آپ کو کبھی نہیں ملے گا، یہ سندھ میں کثرت ملے گا۔ کوا دنیا کے کسی بھی کونے میں رہتا ہو لیکن اپنا تعارف یہی کراتا ہے کہ آؤ کہاں۔ کائنات میں پہلا سندھی کوا ہے۔ بکری جو بے کا لفظ استعمال کرتی ہے، یہ سندھی لفظ ہے۔ بے کا لفظ کسی بھی بولی میں نہیں ہے۔ بکری کہتی ہے با، بھاں، ماں، ہا۔ کہتی ہے مرغا ککڑوں کو کر کے اپنا تعارف کراتا ہے کہ میں ککڑ یعنی مرغا ہوں۔ بھینس تو کہتی ہے ماں، اماں، ہاں، بھاں، ماں۔ ٹیٹیاں نیند ہی نہیں کرتی، صرف کہتی ہے توں 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 توں۔ کوئل کرتی ہے تو تو تو۔ گیرا اسپیرو ہو 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 کرتا ہے۔ اور اللہ پاک فرما رہا ہے کہ جتنے بھی پرندے چرندے یہ سب میری حمد و ثنا کرتے ہیں۔ ایک پرندہ ہے جس کا نام ہے میٹر، وہ اڑتا کم ہے، بھاگتا زیادہ ہے۔ کہتا ہے کہ ڈرکی ڈرکی پھاٹی پیٹ پھاٹی پہ، ڈرکی ڈرکی پیٹ پھاٹی پہ، عورت کی آواز سے کہتا ہے کہ ڈرکی ڈرکی پیٹ پھاٹی پہ ہو۔ میں نے 11 سال پرندوں چرندوں کا مشاہدہ کیا ہے۔ اس کے بعد جتنی بھی قومیں ہیں اس کائنات میں، ان کے ہاں بچہ پیدا ہوتا ہے تو وہ آتے ہی آنکھ کھولتے ہی رونا شروع کرتا ہے۔ اس سے الف کا لفظ یاد زبان پہ ہوتا ہے، وہ ہے اوہا اوہا اوہا۔ اوہا اوہا اس لیے کرتا ہے کہ جب ماں کے پیٹ سے باہر نکلتا ہے تو وہ اس جگہ کو یاد کر کے روتا ہے اور کہتا ہے کہ اوہا اوہا۔ کیوں اوہا اوہا کرتا ہے؟ کہ وہ پیٹ ماں کا جنت ہوتا ہے۔ خالق اکبر نے کہا ہے کہ ماں کا پیٹ جنت کی مثال ہے، جہاں خوراک لیتا ہے لیکن پیشاب
ना करता, ना पायखाना करता। खालिक अकबर ने माँ के पेट को जन्नत का करार दिया है। कहा है कि जन्नत को याद करके रोता है। उसके बाद जब वो 8 माह का बच्चा होता है तो उसको 3 लफ्ज़ ज़बान पर आते हैं। अद्दा, अम्मा, ये सिंधी लफ्ज़, अब्बा ये सिंधी अल्फाज हैं। जब बच्चा साल बढ़ता है या 2 साल से तो उनको अपनी माएँ, बहनें, भाई, बाप वगैरह वो सिखाते हैं जो उनके घर में बोली जाती है। अंग्रेज़ी, पंजाबी, पठान पश्तून, अरबी बोलते हैं। बलोची, मुहाजिर, उर्दू, जितनी भी बोलियां हैं वो बोली जाती हैं। उनको अपनी माएँ सिखाती हैं। ये उनकी मादरी ज़बान है जो उनको माएँ, बहनें, बाप सिखाते हैं। और सिंधी फितरती बोली है। जो हमें माँ ने लोली तो दी है लेकिन बोली नहीं दी, ये फितरती बोली है। इसलिए मेरी दुनिया के लोगों को, दूसरी कौमों को इल्तिजा है कि भाई सिंधी बोली, सिंधी सकाफत की चितर न उठाओ। क्योंकि पहले एक वज़ीर आज़म ने भी हमारी चितर की थी कि इनकी कल्चर गधा है, घोड़ा है, और इनकी ज़बान, हमारी ज़बान पे बहुत सी चित्रें की थी। भाई हमारा कल्चर लऊं, लाज, लतीफ़ है, हमारी मोहब्बत, हम अपनी लाजें बचाए हुए हैं। हम तो लतीफ़ के पोए लगे हैं भाई। हम मोहब्बत की बात करते हैं, अमन की बात करते हैं, लाज की बात करते हैं। इसलिए खुदारा इस बोली के ऊपर चित्रे ना करो, ना बोलो। हमें फिर भी फ़ख्र है कि हम सिंधी हैं। हम पे इतना बड़ा खालिक अकबर ने एहसान किया है कि हम सिंधी हैं, हम सिंधी हैं, हम सिंधी हैं। बस ये हमारे ऊपर बड़ा एहसान है, हम सिंधी हैं। मां सारी कायनात जे सिंधी अदीबनि सां गॾु क़ौमुनि खे ॿुधाइणु चाहियां त बाबा ही सिंधी ॿोली ख़तमु नाहे थियणी। जेकी चवनि पिया त सिंधी ॿोलीअ ख़तरो आहे, ॿोली ख़तमु थी वेंदी, मां हुननि खे ॿुधाइण थो चाहियां त जेसि ताईं जान जारी रहंदो हीअ ॿोली रहंदी। तोड़े जो 11,000 काऊं थियूं आहिनि। जे हीअ ॿोली सकाफ़त ख़तमु थियणी हुजे हा त ख़तमु थी वञे हा, पर न, हिन जो बचाव लजादार लतीफ़ पाण कंदो आयो आहे ऐं अॻिते बि नंगीअ ते नंग अथसि। जे अगरि ही हिन जो निगाहबान न हुजे हा त कॾो को ख़तमु थी वञे हा ॿियनि ॿोलियुनि वांगुरु। तोड़े जो सिंधी ॿोलीअ जो वॾे में वॾो दुश्मन ऐं मुखालिफ़ मुग़ल हुयो। जिन ॿोलीअ ते वॾियूं पाबंदियूं हुयूं, काॾे विया मुग़ल? उन्हनि जी ॿोली सकाफ़त सभु ख़तमु थी वियूं। सिंधी ॿोली आहे, सिंधी माण्हू आहिनि, सिंध जी सकाफ़त आहे, किर्त जारी आहे ऐं रहंदी। उहे कोन हूंदा जेके हिन ॿोलीअ जा मुखालिफ़ आहिनि, हिन धरतीअ जा मुखालिफ़ आहिनि, हिन सकाफ़त जा मुखालिफ़ आहिनि, हिन कल्चर जा मुखालिफ़त आहिनि। उहे कॾहिं बि न रहंदा। हीअ ॿोली, हीअ धरती, हीअ सकाफ़त फितरती कल्चर आहे। कांव, कुकुड़, मेंह, मीटर, ॻेरो, कोयल, जे इहे ख़तमु थी विया त सिंधी ॿोलीअ जो बेवजूद ख़तमु थी वेंदो। पर जेके इहे ॿार बचा पैदा था थियनि, अबा, अम्मा, अदा, या उहा, हा, 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 मूं त इहो प्रैक्टिकल कयो आहे। सॼी दुनिया में भली अंग्रेज़ जो ॿार हुजे कहिड़ो, पर हुनखे 3 लफ़्ज़ हूंदा आहिनि, हा, उहा, अदा, अम्मा, अबा। पोइ बि ॿोली सेखारींदा आहिनि। उनजे करे हिन ॿोलीअ खे कॾहिं बि ज़वाल न आहे अचणो जेसि ताईं हीअ काइनात आहे। मुंहिंजी सकाफ़त जे सेक्रेटरी ऐं वज़ीर सकाफ़त खे गुज़ारिश आहे त साईं अवां सिंधी ॿोलीअ खे दुनिया मंझि मुतारिफ़ करायो, उन ते लेक्चर ॾियो त सिंधी ॿोली केॾी क़दीम ऐं मां आहे। बाक़ी मोहन जे देड़े ॿोलीअ खे परोड़ण जे लाइ वठ वठा पिया कयो। बाबा मोहन जे देड़े जी ॿोली दुनिया मंझि कोन, राज त कोन हुई, न ॻाल्हाई वेंदी हुई। हीअ खिते जी ॿोली। असांजे लाड़काणे शहर मंझि अज़ीज़ सूमरो बिरादरी सिंधी ॿोली ॻाल्हाईंदो आहे। अवां दुनिया जा वॾे में वॾा माहिर वठी अचो, जे अगरि उन्हनि जी ॿोली सम्झनि त मूंखे पाई चाढ़े बाबा।
तव्हां मोहने जहिड़े ॿोलीअ ते करोड़े रुपया ख़र्च करे चुका आहियो। मोहने जहिड़ी ॿोलीअ कंहिंखे बि ख़बर न आहे सवाइ मुंहिंजे रबिल आलमीन खे, ॿियो कंहिंखे बि ख़बर न आहे। पंहिंजा माण्हू हिनखे परोड़ींदा, बाक़ी अंग्रेज़ हिन ॿोलीअ खे छा परोड़ींदा। ॾाहन जे ॾे खे जाइलनि खे वठी था अचो हिते, असांजे ॿोलीअ खे परखियो। असां सिंधी पाण ॾाह आहियूं, सॼी काइनात में ॾाह रहिया आहियूं। उनजे करे सिंधी ॿोलीअ ते ॻाल्हायो, उनजी तारीख़ ॿुधायो त हीअ केॾी महान ऐं ॿोली आहे ऐं कॾहिं खां राज थी आहे। बाबा आदम सिंधी लफ़्ज़ आहे ऐं ॾाढो आदम पाण सिंधी ॻाल्हाईंदो हुयो, उनजे करे हीअ धरती ॿोली कल्चर रहणो आहे। बाक़ी कमालियत खे ज़वालियत अचणी आहे। सच पुछो त जॾहिं सिंध मंझां लहूं लॼ लतीफ़ वियो, दुनिया ख़तमु थी वेंदी। उनजे लाइ गिरोड़ी साहब फरमायो विया त सिंध 40 साल अॻु ख़तमु थी वेंदी। बाबा धरती हूंदी, असली लॼ लतीफ़ लहूं ख़तमु थी वेंदा। उनजे करे ही कल्चर न आहे ख़तमु थियणो। जॾहिं थर मां लॼ वई, मोहबत वई, लतीफ़ जो राग वियो, सम्झो त उन्हनि ॾींहंनि में हिन काइनात जो ज़वाल आहे। बाक़ी ख़ालिक़ अकबर जी जेका सकाफ़त आहे उहा अञा बि जारी आहे। लॼ जा मुहाफ़िज़ वेठा आहियूं, असां उनजा अमानतदार आहियूं। लॼ जा अमानतदार आहियूं, मोहबत जा अमानतदार आहियूं, लतीफ़ जा अमानतदार आहियूं। लहूअ जी अमानतदार आहे। ॾिसो काइनात खे जाचे ॾिसो, लहूअ जी जेको आहे अमानतदार ससुई, जंहिं पंहिंजो वर न छॾियो, भिटकी वई, हिन काइनात मां अमर थी वई, पर हुन पंहिंजो वर न छॾियो। इश्क सुभान अल्लाह, वॾी ॻाल्हि आहे। जे हिकिड़ी ग़रीब घराणे जी लॼ, जेके वॾो वॾो बादशाह खणी वियो, पर हुन पंहिंजा मारू न छॾिया, लॼ न छॾी, माल मिल्कियत सोन सॻा सभु छॾियईं, पर मारू ऐं पंहिंजी लॼ न छॾियईं। असां हुनजा अमानतदार आहियूं। असांजो लतीफ़ लॼादार त सुभान अल्लाह, कहिड़ी लतीफ़ जी ॻाल्हि कजे। लतीफ़ त लतीफ़ आहे, असां हुनजी क़ौम आहियूं, उनजी ॿोली आहे। लतीफ़ जी ॿोली, लतीफ़ जो लहूं, लतीफ़ जी लॼ। छो जो अलाह बि क़ुर में चवे थो, पंहिंजी जेको आहे शर्मगाहनि जी हिफ़ाज़त कयो ऐं मुहबत कयो, ऐं जेको मूं अव्हांखे ॾिनो आहे उन मां खाई पी शुकुर अंदाज़ थियो ऐं लुत्फ़ अंदोज़ थियो। उनजे लाइ मुंहिंजी दोस्तनि खे गुज़ारिश आहे, हिन ॿोलीअ ते तव्हांखे ख़बर बि न आहे। हीअ ॿोली रहणी आहे, हीअ ॿोली ख़तमु न थियणी आहे। हीअ ॿोली अॼु जी न आहे, जॾहिं खां काइनात पैदा थी आहे, कांव पहिरियों सिंधी ॿोली आहे। सॼी काइनात जो पहिरियों जेको आहे न सिंधी कांव आहे। तव्हां हुनखे परखियो ॾिसो। अलाह ख़ालिक़ अकबर क़ुर मजीद में पाण थो चवे त दुनिया जा सभु वॾा वॾा आलिम गुज़री आया आहिनि, जेके वॾे वॾा जेको आहे मुफ़क़र, उन्हनि बि चयो आहे आदम ॿोली सिखी आहे त उहा जेको आहे पखीअ खां सिखी आहे। पर मां दावा सां थो चवां जी अलाह क़ुर में थो चवे त आदम ॿोली जे सिखी आहे त उहा कांव खां सिखी आहे, त पहिरियों कांव जेको आहे सिंधी आहे। मुंहिंजी जेको आहे सॼी संगत खे गुज़ारिश आहे त पंहिंजे घरनि में सिंधी ॿोली ॻाल्हायो, छो जो असांखे फ़ख़्रु हुजणु घुरिजे त असां सिंधी आहियूं। असां सिंधी आहियूं, असां सिंधी आहियूं। असां लॼ जा मुहाफ़िज़, असां हुनजा अमानतदार, असां मोहबत जा अमानतदार, मुहाफ़िज़, लतीफ़ जा अमानतदार, हुनजा मुहाफ़िज़। इहे असांजे अलाह जा वॾा कुर्ब आहिनि, वॾी अव्हां जी महिरबानी। ही शेर लॼादार लतीफ़ जो, सिक सिंध जी सांढियम अंदरि साह, सिक सिंध जी सांढियम अंदरि साह, रिसालो लतीफ़ जो आहे रहमत जो दरिया, आहे उते ऊंदाह जिते नाहे नाव लतीफ़ जो। जिन बि सॼणनि खे हीउ लेक्चर वणियो आहे, उन्हनि सॼणनि खे मुंहिंजी इल्तिजा आहे त हिनखे सब्सक्राइब करे शेयर कंदा त मां सभिनी सॼणनि जो थोराए थो। महिरबानी, गुज़ारिश, नवाज़ थींदी, वॾा वड़ थींदा। मोहक़क़ शाइर अदीब ग़ुलाम रज़ा मेमण जी तरफ़ खां अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद, जिए लतीफ़ जी कल्चर ऐं ॿोली। मुंहिंजे दोस्तनि खे वरी वरी बि अस्सलाम वालेकुम। प्यारा, ख़ुशि रहो, आबाद रहो। ये धरती, ये ॿोली, मुंहिंजा माण्हू, हिन धरतीअ जा लोढ़ा लक सभु आबाद हूंदा सदाईं, जेसिताईं हीअ काइनात आहे। आमीन।
آمین۔ السلام علیکم۔ جی لطیف جی بولی۔